असांखे ही किथे वठी आया आहियो? त असांखे कोरट ते वठी वञो न। हीअ ई कोरट आहे जिते बयान बि थी पिया आहिनि ऐं निकाल पढ़बो आहे। हीअ थी आहे तूं ॾाढो भलो कयो जेको तव्हांखे दोस्त आहे एतिरो थी वियो शाम जी आड़ में सिंध लॻाई आहे एॾो वॾो थोको। वो मौजूद भी हुई कम नसल चलता है बना तव्हां ॾाढो कयो आहे को मसइलो ठीकु आहे तव्हां असांजी मजबूरी जो फ़ाइदो वरितो आहे तव्हां ॿिनि मोहबत करण वारनि सां धोखो कयो आहे तव्हां असांजी मजबूरीअ जो फ़ाइदो वरितो आहे। तव्हां असांजी मजबूरीअ जो फ़ाइदो वरितो आहे। ॿिनि मोहबत करण वारनि सां धोखो कयो आहे। हाँ तो घणो पड़े हथो खाले ओके क्यों मेरी सोच सोचन था बड़ी शुरू करियो ही दई था एक्सप्रेशन ही ने फायर कयो फिलहाल फायर कयो 10 कोई ने सवार फायर कयो 10 में भी फायर कयो 17 में बस अच्छा था एक बार करो एक कुछ कर दो। अच्छा नहीं था अच्छा नहीं बहुत हाँ वो अन्य एक वो तो भी नहीं देना मुंह तो ज्यादा नहीं मुंह नहीं टेढ़ा करना हीरो के मुंह तो ये नहीं होते हैं। हाँ सही दोबारा हाँ ठीक है ओके आगे पहुंच गए ओके सही आगे पे होते ना टाइट क्या है ना जितने हाथों ओके ओके ठीक है जी यस कोच सरकार बंदूक रखा खाली जगह बंद कर हाँ 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 ओके क्यों कह रहा यस लगना चाहिए बस एक सेकंड था। अच्छा वो नीचे गिरे पक्की तो रही ना फायर लगा पक्की तो मना क्षमा के तो हमारी मैं पक्की तो आई नहीं जितना बढ़ता है तो उधर जी गाल दी गई गई तो पक्की तो जान ग्राउंड में सभी जाते हैं कैसी का इधर का बाबा बता दे प्यार पे साफ नहीं पे अच्छा वो प्यार करवा है तो पाप नहीं करे पास कयो आहे तो इन खां वधीक को बि लो थींदो जेकर जो वो मौजूदगी में सिकंदर जी जो कमु न पियो करणु चाहे अरे छुट्टी ॾियो नहीं हा हिन ॻाल्हि अमर ॻाल्हि तव्हां असांजी मजबूरी जो फ़ाइदो वरितो आहे ॿिनि मोहबत धोखो कयो आहे हिननि हथियार खुला कया हथियार खुला कयो अच्छा मां ये पारस के मारेगा अदर सुल्तान हम मुके मारी दो तमाम तो मुझे इंतजार में सभी सभी रात रंड कौन करना हुआ याद है जब मुझे धक्के लगो हो तमाम कितना रुना हुआ और डॉक्टर के कितनो गाला है वो मुके मुझे कहा मैं मुझसे नहीं मोहब्बत कर ले नहीं मोहब्बत कर ले छड़े दो कावड़ माफ करी तुझे मुझे ओके